अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हम श्री इंटरव्यू सीरीज़ में अॼु असां सां जेको महिमान स्टूडियो में मौजूदु आहे उहो कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। उन जे बावजूद बि अवां जे लाइ संदसि तारुफ़ इहो था करायूं त सिंध यूनाइटेड पार्टी जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मोहतरम जगदीश आहूजा साहब। मोहतरम जगदीश आहूजा साहब, असां तव्हांखे पंहिंजे स्टूडियो में वेलकम चऊं था। थैंक यू। ज़ाहिर आहे सियासत ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं, ख़ासि तौर ते सिंध जे पॉलिटिक्स ते, छो त अञा ताईं SUP जेका पॉलिटिकल पार्टी आहे उहा सिंध बेस्ड आहे। हिन वक़्तु जेको पाणी जो इशू थियो हुयो उन ते जेको सिंध यूनाइटेड पार्टी इनिशिएटिव वरितो ऐं ॿियनि पार्टियुनि खे बि, क़ौम परस्तनि पार्टियुनि खे पाण सां गॾाई ऐं पोइ जेका पूरे सूबे सिंध मां मोट मिली उन ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मोहतरम जगदीश आहूजा साहब, असां तव्हां खां स्टार्ट ईअं था वठूं त तव्हांजी ग्रेजुएशन थी आहे इंजीनियरिंग में, बजाए कंहिं टेक्निकल फील्ड में वञण जे अवां पॉलिटिक्स खे तरजीह ॾिनी ऐं तव्हांजो सफ़र कीअं हलंदो रहियो जेको अॼु SUP में मरकज़ी जनरल सेक्रेटरी ते तव्हां पहुता आहियो? सभ खां पहिरीं त हमसरीअ जो शुक्रियो जंहिं असांखे मौक़ो ॾिनो आहे पंहिंजा ख़्याल माण्हुनि ताईं, आवाम ताईं पुॼाइण जो। थैंक यू। असल में जेको आहे उन वक़्तु रुझान हुयो त जेके बि होशियारु स्टूडेंट्स आहिनि त उहे या इंजीनियरिंग में वञंदा हुआ या मेडिकल में वेंदा हुआ। ठीकु। मूंखे नंढे हूंदे खां घर में ई जेका अपब्रिंगिंग थी, मुंहिंजो भाउ डॉक्टर प्रकाश आहूजा, बल्कि असांजो भाउ सुदामे खां हेसलाल असांजो SUP जो फाउंडर रहियो आहे ऐं वाइस प्रेसिडेंट ऐं फिनांस सेक्रेटरी बि रहियो आहे। त असांजे घर जो सॼो माहौल इहो जंहिंमें असांखे तरबियत इहा मिली, वाणकी तरबियत न मिली त पैसो कमायो हीअं कयो। असांखे तरबियत इहा मिली त बाबा जेकॾहिं ज़िंदगी आहे त फ़क़ति पंहिंजी ज़ात लाइ छो, समूरी इंसान ज़ात जे भले लाइ बि कुझु कयो, पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजे देश लाइ बि कयो। त गॾोगॾु असांखे जेको आहे घर सां घर में मथे कामेड़ सोभो बि अची रहियो, हुन जा बि असर पिया वॾनि भाउरनि ते। मुंहिंजी त डायरेक्ट चइजे त मुंहिंजो सियासी उस्तादु मुंहिंजो ई वॾो भाउ डॉक्टर प्रकाश आहूजा हो। त मुंहिंजी ज़िंदगी, आदर्शी ज़िंदगी, जीअं ई मां शऊरी दुनिया में क़दम रखियो त इहा आदर्शी ज़िंदगी बणिजी वई। समूरी इंसान ज़ात जे अंदरि बराबरीअ वारो निज़ाम, सोशलिस्ट निज़ाम आहे। इहा सम्झो मूंखे तरबियत उतां ई मिली वई। पर प्रैक्टिकली जेको आहे मैट्रिक करण खां पोइ जीअं मां फस्ट ईयर में आयुमि त पोइ मां जसाफ जॉइन कई। त उन वक़्तु ॿ पार्टियूं हुयूं, हिकिड़ो असांजी GMC जो क़ौमी फ़िक्र जो हुयो, ॿियो कामेड़ सूबे जो जेको कम्युनिस्ट पार्टीअ जो हुयो। पर उते इहो तज़ाद हुयो त कम्युनिस्ट पार्टीअ जेको आहे क़ौमी हक़नि जे सवाल ते असां उनजे मौक़िफ़ सां एग्री न हुयासीं। GMC ते या GSM ते इहो त हीअ भई जेको आहे क़ौमी आज़ादी त चाहे थी, पर सोशलिज़म जे सवाल ते चिटी न आहे। पर जसाब जो असां मंशूर ॾिठोसीं, साईं खे स्टडी कयोसीं त असां चयो त वरी बि जेका बुनियादी शइ आहे, सिंध हिकिड़ी तारीख़ी क़ौम आहे, उनजी आज़ादी अवलीन शइ आहे, उन सां गॾोगॾु असां उहे आदर्श खणंदासीं। इवन जसाब जो जेको पहिरियों ई नुक़्तो हुयो उन 8 नुकाती मंशूर में पहिरियों हुयो क़ौम परस्ती। पहिरें नुक़्ते में त असांजा जेके बुनियाद आहिनि क़ौम परस्ती, सोशलिज़म, जमहूरियत ऐं सेक्युलरिज़म। त इहा अक्रॉस द बोर्ड हो, इन करे मां जसाब जॉइन कई। उन खां पोइ जसाब जॉइन करे मां मैट्रिक ताईं पोज़ीशन होल्डर हुयुसि। ज़बरदस्त। हाणे जीअं ई मां जसाब जॉइन कई त मुंहिंजी निसाबी तालीम ॾांहुं ध्यानु हटी वियो, मां सियासी तालीम ऐं सियासी एक्टिविटी में अची वियुमि। त फस्ट ईयर में मूंखे यादि हो त भाई हिकिड़ो ई जेको पेपर ॾिनो केमिस्ट्रीअ जो पेपर, त कंडोन थी पास थियो। मूंखे यादि आहे मां हीअं ॼण रोअंदे निकितो हुउमि त पहिरियों भेरो मूंखे पेपर करणु न आयो आहे। पोइ मां 2 साल इहा महिनत कई त ठीकु आहे। मां जेको इंजीनियरिंग ऐं मेडिकल जो डिसीजन इन करे कयो त जेकॾहिं मां मेडिकल में थो वञा त चांडका कॉलेज आहे, उते नंढो शहरु आहे, गिरफ़्तारियूं पयूं थींदियूं घणियूं। इन करे कराचीअ जे लाइ ॿुधो त दाऊद कॉलेज में थी वई त कराचीअ में गिरफ़्तारियूं न थींदियूं आहिनि। ऐं उते जेको आहे पोइ माना पीउ माउ खे बि तकलीफ़ न, हूअं गिरफ़्तारियुनि जो न हो, पर पीउ माउ खे तकलीफ़ पए आहे। त मां जेके बि जेलनि में वियुमि त मूंखे ॾिठो त असांजे लाइ त उहो कुझु बि कोन हो, पर जेका माउ पीउ खे तकलीफ़ थी अचे त उहा ॾुखी। त मां सम्झो त इंजीनियरिंग जेका खई स्ट्रेटजिकल खई
त भला इहो बि न चवनि त छोरो GS में वियो त खरी पियो एॾो जो इंजीनियरिंग या मेडिकल में सिलेक्ट ई न थियो। ठीकु। ऐं ॿियो इहो त भई सेफ पॉलिटिक्स बि कंदासीं, पंहिंजी आइडियल पॉलिटिक्स बि कंदासीं ऐं हरू भरू हुन में इहो न ईंदो। त असल में इंजीनियर थियणु मुंहिंजे आदर्शन में शामिल ई न हो। क्लियर थियो इहो त तव्हां इन करे त का टेक्निकल फील्ड तव्हां जॉइन ई कोन कई ऐं तव्हां पॉलिटिकल पंहिंजो कैरियर बरक़रार पॉलिटिकल कैरियर। अच्छा, उन खां पोइ हाणे तव्हां अची वियो जॾहिं तव्हां ग्रेजुएशन करे वरिती त पोइ बि तव्हां जसाफ में रहियो या हाणे तव्हां चेंज थिया आहियो? न, दाऊद इंजीनियरिंग कॉलेज जे 4th ईयर में MRD मूवमेंट खां पोइ माना GS जे अंदरि इहो हिकिड़ो रिफ्ट पइजी वई, जंहिंमें इहो ख़्यालु थियो त भई हाणे असां अलॻि थियूं। मतिलबु उहा हिकिड़ी अलॻि तारीख़ आहे माण्हू खे नथो। असां 84 में जसाफ छॾे ॾिनीसीं। उन खां पोइ वरी जेको आहे असां सिंध दोस्त इनकलाबी पार्टी ठाही। पोइ उन में जीअं त हमेशह मां सियासत में हूंदुमि त मूंखे GS जे दौर खां दोस्त चवंदा हुआ त बीइंग हिंदू तूं फोर फ्रंट ते न अच। ठीकु आहे। पोइ जॾहिं गिरफ़्तार थींदुमि पोइ मूंखे तजुर्बो थियो त भले ॿिए कंहिंखे ख़बर पवे न पवे, अदालतनि खे त उहा ई ख़बर पइजी थी वञे। 79 में अरेस्ट थियो त हुननि मूंखे चयो हा जगादेश हमने सुना है तू मास्टर माइंड हो। उन वक़्तु जनरल सेक्रेटरी आशिक़ मंसूर गोपाग हो। ठीकु। त पोइ ख़बर पइजी असांजी ॻाल्हि लिखे रुॻो दोस्तनि खां थी ऐं पहचान खां थी। बाक़ी पर छा हो त बीइंग हिंदू मूंखे दोस्त ई मना कंदा हुआ त तूं फोर फ्रंट ते न अच। त वरी बि जॾहिं सिंध दोस्त इनकलाबी पार्टी ठाही, पहिरीं हुनजो नालो सिंध दोस्त मज़दूर तंज़ीम हो जेको जलील कोराईअ ॾिनो। त पोइ जलील कोराईअ ऐं जेको आहे इदरीस चांडियो, उन्हनि ॿिन्ही खे मां सीता विलास ते सॾे चयो त हाणे सिंध दोस्त जी क़यादत तव्हां संभालियो। पोइ सिंध दोस्त नालो बि हुननि ई ॾिनो। त असां 91 ताईं पोइ सिंध दोस्त इनकलाबी पार्टी हलाई। उन खां पोइ जॾहिं सोवियत यूनियन जो फाल थियो त इहो सॼो सुवालु अची वियो। जीअं त मां इंटेलेक्चुअल क्लास में असांखे ई लाइन ॾियणी हूंदी नज़रियाती त हाणे भई सिंध आज़ादु थींदी, कीअं सोशलिज़म जो ख़्वाबु जेको आहे क्लासलेस सोसाइटी, बराबरी वारो समाज, इहो सॼी दुनिया जे अंदरि जेको इहो सोशलिज़म जो फाल अची वियो, सोशलिस्ट ब्लॉक जो। पोइ पार्टियूं जीअं ॿियूं टुटंदियूं वयूं तीअं असां सिंध दोस्त खे बि न हलाए सघियासीं, उनखे बि टोड़ियोसीं। पोइ मां फ़िक्र फ़लसफ़े जी दुनिया में हलियो वियुमि। त आया इहो रुॻो सोशलिस्ट ब्लॉक जो फाल आहे या सोशलिज़म जो आहे। सभिनी जॻह दावा पई कई, एंड ऑफ हिस्ट्री जहिड़ा किताब आया, क्लैश ऑफ सिविलाइज़ेशन। मुंहिंजे ज़हन खे ॻाल्हि न पई लॻे त हिकिड़ो जेको आहे एक्सप्लॉइटेटिव सिस्टम कैपिटलिज़म, इहो को तारीख़ जो आख़िरी ॾाको हुजे। त इन जे करे मां सॼनि। ऐं ॿियो वरी असां जेको नज़रियाती जेके ॿ दुनियाऊं हुयूं ब्लैक एंड वाइट वांगुरु, ऐं असां वटि बि इहो त जेको बि कम्युनिज़म जे ख़िलाफ़ु प्रचार थिए थो इहा साम्राजी प्रोपेगेंडा आहे। पोइ इहा बि असांजी ॾाढो हक़ीक़त खुली त सभु कुझु ईअं न आहे। ॿिन्ही सिस्टमनि में के फॉल्ट आहिनि, पर अल्टीमेटली हिन वक़्तु कम्युनिस्ट ब्लॉक कोलैप्स थियो आहे। त नओं निज़ाम कहिड़ो ईंदो, नओं नज़रियो कहिड़ो ईंदो। पोइ नए फ़िक्र फ़लसफ़े जी दुनिया में मां दाख़िल थी वियुमि। पोइ वरी जॾहिं मां अमली सियासत छॾे ॾिनी, असांजा दोस्त कुझु डेमोक्रेटिक में विया, पर मां पंहिंजो ॿुधायां, मां पंहिंजे फ़िक्र फ़लसफ़े जी दुनिया में वियुमि। ऐं पोइ जेको आहे तक़रीबन 2000 धारे सॼो ईअं जीअं भिटाईअ वांगुरु हिकिड़ो सफ़र थी वियो अंग्राश ताईं। उन खां मोटी करे 2000 जे अंदरि मूंखे 2 फिलासफ़ीज़ जा बेस मिलिया। हिकिड़ो सिंधूवास जी फिलासफ़ीअ जो, ॿियो ममता राज जी फिलासफ़ीअ जो। उते मूंखे घणनि ई सवालनि जा जवाब मिलणु शुरू थिया। उन्हनि जी फिलासफ़ीअ ते कमु करणु बेसिकली मुंहिंजो मेन टारगेट आहे। अॼुकल्ह मुंहिंजो जेको असुलु, भले अॼु मां सिंध यूनिवर्सिटी जो जनरल सेक्रेटरी हुजां, पर जेकॾहिं मां चवां त मुंहिंजे रूह वारो जेको कमु आहे सॼो प्रैक्टिकली मां 91 खां वठी फिलासॉफिकल स्टडी ऐं नई फिलासफ़ी, जंहिंखे पोइ मां सिंधूवास जो जेको आहे फाउंडेशन बि ठाही। ऐं उन खां पोइ असां कराची में इंडस फिलासफ़ी बि लॉन्च कईसीं। पर ख़बर आहे त जेको फिलासफ़ी जो सफ़रु हूंदो आहे उहो हिकिड़ो थैंकलेस बि हूंदो आहे ऐं लॉन्ग लास्टिंग हूंदो आहे। माना 50 साल लॻंदा इन फिलासफ़ीअ खे इम्प्लीमेंट थींदे। तेसि ताईं इहो सुवालु अची वियो त सिंध जे अंदरि जेका सॼी सियासत ख़तमु थी वई आहे, डीपोलिटिसाइज़ेशन थी वई आहे। जेके बि आदर्शी माण्हू हुआ उहे या त ख़ामोश थी विया आहिनि, पर 90% जेका हुनजी मेजॉरिटी आहे उहा पंहिंजा ईमान विञाए वेठी आहे ऐं ॿियनि रस्तनि ते हली वई आहे। उन में तव्हांजो कोन्हे इहो ग्लोबल फिनामिना। ठीकु आहे। उन खां पोइ असां आयासीं इन ते
त हाणे जेको आहे छा कजे। 2008 में असां वरी जेका आहे न सिंध दोस्त जा जेके बि दोस्त हुया उन्हनि खे गॾु करे सिंध दोस्त राब्ता काउंसिल ठाहीसीं। वरी बि दोस्तनि चयो त तूं अॻियां न अचु। वरी पोइ असां जेको आहे बैरिस्टर ज़मीर घुमरे खे हुनजो कन्वीनर कयोसीं। पोइ इहो 16 ताईं इहो सिलसिलो हलियो। आइडियल इहो हुयो त जेको आहे उन ई विच में SUP ठही हुई, सिंध यूनाइटेड पार्टी ठही, साईं जलाल शाह उहा कई पई, सॼो मोमेंटम उभरियो, असां उनजी सपोर्ट कई। पर मां पंहिंजे भाउ खे त चयो त तव्हां इन में शामिलु थियो, पर मूंखे अञा हिकिड़ी वॾी आदर्शवादी इनकलाबी पार्टी 20 सदीअ जी जीअं आदर्शवादी इनकलाबी पार्टियूं अहिड़ी ठाहिणी आहे। सो उन जदोजहद में असां 8 साल ॾिनासीं। इन नतीजे ते पहुतासीं त असां में हाणे समाज बदिलजी वियो आहे। हाणे असांखे 20 सदीअ जे नॉस्टैल्जिया मां निकिरणु खपे, 21 सदीअ जे हक़ीक़तुनि खे तस्लीम करणु खपे त हींअर इन क़िस्म जी 20 सदीअ जहिड़ी या जेको दौरु हुयो कम्युनिज़म ऐं कैपिटलिज़म जे जंग वारो, उहो दौरु न रहियो आहे। त उन दौर जहिड़ी इनकलाबी पार्टी हींअर ठहणु नामुमकिन आहे। ईअं न आहे त उहो असां में सलाहियतूं न आहिनि, पर इहा हिन दौर जी तक़ाज़ा ई कोन्हे, इहो असांजे जी पंहिंजी नॉस्टैल्जिया आहे जंहिंजे कढ था लॻूं। इन करे बहितर इहो आहे त हाणे सिंध जे अंदरि जेका एग्ज़िस्टिंग पार्टीज़ आहिनि उन्हनि मां कंहिं हिक खे जॉइन कजे ऐं उन क़ौमी पार्टीअ खे हिकिड़ी अवामी सघ बख़्शे, उनखे सिंध जी क़ौमी अवामी पार्टी ठाहिजे। पोइ उन में असां जेके बि एग्ज़िस्टिंग पार्टियूं हुयूं उन्हनि में असां चूंड कईसीं सिंध यूनाइटेड पार्टीअ जी, जंहिंमें बि क्राइटेरिया मेन वॾी इहा आई त भई सिंध जी सियासत में क़ौमी तहरीक पंहिंजो किरदारु बि विञाए छॾियो, पंहिंजो वेसाह बि विञाए छॾियो त भई घटि में घटि जलाल शाह आहे, ज़ैन शाह आहे, उन्हनि जो किरदारु साईं GM सैद वांगुरु ई जेको आहे बेदाग आहे, उन ते सिंधी क़ौम वेसाह करे सघे थी। बाक़ी जेके कचायूं फिकायूं आहिनि असां गॾिजी उनखे दूरि करे सघूं था। त उहो जेको सफ़रु हलियो उन में मां पहिरीं रुगो CEC जो मेंबर हुउमि, उनखां पोइ मां नायब सदर थियुमि। हाणे गुज़िरियल डिसंबर में जेको आहे मां जनरल सेक्रेटरी थियो आहियां। ऐं इन ई सॼे सफ़र में असां सॼी पार्टीअ खे जेका क़ौमी जमहूरी पार्टी जेका उनजी दावा आहे रही आहे, उनजी जोहर में उहा आहे, असां उनखे हक़ीक़ी माना में क़ौमी जमहूरी पार्टीअ में तब्दील करण में उन स्टेटस में कामयाबु थी विया आहियूं। जो तव्हां अॼु ॾिसो त DHA जो मामिलो हुजे या जेको आहे अॼु जी जेको आहे जेको राताहो लॻो आहे 8 जुलाई ते सिंध जे ज़मीनुनि ऐं पाणियुनि ते, उन जे ख़िलाफ़ु जेको बि सिंध यूनाइटेड पार्टी किरदारु थी करे उहो क़ौमी जदोजहद जे हर अवल दस्ते जो किरदारु थी अदा करे। हाणे ईअं सम्झूं कि आदर्शवादी मञा तव्हां थी वियो हक़ीक़त पसंदि पॉलिटिकल। हिन वक़्तु जेका सिंध जी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी 4थों दफ़ो हींअर हुकुमरान थी आहे सिंध जी, त हुन सियासत खे जंहिं नमूने सां महांगो करे छॾियो आहे, जंहिंमें मूं कुझु ॾींहं पहिरीं फंक्शनल लीग जे जेको GDA जो बि अॻुवाण आहे मोहतरम पीर पागारू साहब, उन चयो त मूं वटि एतिरा पैसा न आहिनि त मां हींअर पॉलिटिक्स करे सघां। उन पार्टी सां तव्हांजो छो बेस सिंध आहे त सिंध में तव्हां उन सां मुक़ाबिलो करणु वञो पिया। हक़ीक़त इहा आहे त उन्हनि वटि तमामु घणा पैसा आहिनि ऐं हींअर सियासत में पैसे जो वॾो अमल दख़ल आहे। उन जे लाइ तव्हां वटि कहिड़ी हिकमत अमली आहे? पहिरीं त मां हिकिड़ी वज़ाहत करे छॾे, आदर्शवादी सियासत जी राह मां न छॾी आहे। अच्छा, कोन छॾी आहे। रुगो हिकमत अमलियूं 21वीं सदीअ जे हिसाब सां जेके 21 सदीअ जूं हक़ीक़तूं आहिनि उन 20 सदीअ जे नॉस्टैल्जिया मां निकिरी उन ई आदर्शवादी सियासत खे हिकिड़ी नई राह सां, नई हिकमत अमली सां हली रहिया आहियूं। ठीकु आहे। असांजा आदर्श क़ाइमु, असांजी सियासत अॼु बि आदर्श, असां SUP खे आदर्शवादी पार्टी, आदर्शवादी सियासी पार्टी आहे। बिल्कुलु ठीकु आहे। जंहिंजो आदर्श आहे त सिंध हिकिड़ो तारीख़ी वतन आहे ऐं पाकिस्तान जे फेडरेशन जे अंदरि पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे जंहिंखे सेक्युलर रियासत हुजणु खपे, मज़हब ऐं रियासत खे हिक ॿिए खे अलॻि हुजणु खपे। हीअ असांजी आउटस्टैंडिंग मौक़िफ़ आहे, आदर्श आहे, आइडियल आहे, जंहिं ते ई असां अॼु बि स्ट्रगल कयूं था पिया। त हीअ जेको आहे 4 क़ौमुनि जो वफ़ाक़ आहे, हिन जूं 4 क़ौमी ॿोलियूं हुजणु घुरिजनि ऐं हीअ महज़ इंतिज़ामी सूबा न आहिनि, 4 तारीख़ी वतन आहिनि। त उन्हनि जी असां आदर्शवादी सियासत ई करे रहिया आहियूं। ऐं ॿियो जेको सुवालु आहे, इहो सुवालु असांखे अॼुकल्ह, अॻे असां खीसे में कुझु बि न हूंदो, सॼी सिंध घुमी ईंदा हुआसीं। ठीकु आहे। अॼु सियासत ॾाढी जेको आहे वाक़ई पैसे ते रिसोर्सफुल
थी वई आहे, त उन लाइ ज़रूरत आहे। पर हिकिड़ी शइ असां ॾिठीसीं त जिते 30 साल सॼे समाज खे डीपोलिटिसाइज़ कयो वियो आहे ऐं क़ौमी तहरीक बि पंहिंजो किरदारु विञाए वेठी आहे, त इन सरमाए खे जेकॾहिं का शइ काउंटर करे सघे थी त उहा तव्हांजी आदर्शवादी सियासत आहे, उहो तव्हांजो करेक्टर, उहो करेक्टर जंहिं ते तव्हांखे ते सिंधी क़ौम एतमाद करे। फिनांस को मसइलो कोन्हे जेकॾहिं तव्हां वटि ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो किरदारु जंहिंजे बुनियाद ते सिंधी क़ौम तव्हां ते वेसाह करे, ऐं उन खां पोइ तव्हांजो एॾो अमल त हुननि खे लॻे त हा हीअ कुझु करे सघंदी। हाणे पहिरें मरहले में असां हिकिड़ो मरहलो तइ करे आया आहियूं त बाबा अॼु जिते बि वेहूं था भई चवनि था सियासत में सभु ठगी आहे, सियासत ठगीअ जो ठाव आहे, खेल आहे, उते असां दावा कंदा आहियूं त बाबा SUP जी क़यादत तव्हांजे आॾो आहे। ज़ैन छा त चवंदा बाबा 100 सालनि जो हिसाबु ॾियण लाइ तयारु आहियूं, कोई चई वञे त असां कॾहिं बिजलीअ जी चोरी बि कई हुजे, जेका हर माण्हू ग़रीब माण्हू बि करे थो, कुंडा हणे थो। त असां पंहिंजो आदर्शवादी करेक्टर जे ज़रिए घटि में घटि इहा साख बाल कराए विया आहियूं। ॿियो जेको वॾो ठपो लॻल हो, अदा को परस्त चंदाखोरी कंदा आहिनि, भताखोरी कंदा आहिनि। असां हेॾी सारी लॉन्ग मार्च कईसीं, पैदल मार्च कईसीं, असां वटि पैसो ई कोन हो, पर अवाम सॼी मदद कई, सपोर्ट कई। असां वटि बि ईअं ई थियो त जेको ईंदो पोइ वञे, पूरी जेको आहे फिनांस मूं वटि ई, ऐं असां ओपन रखीसीं त हीउ पैसो हितां आयो, हीउ ॾिया वियो। अॼु जॾहिं असां जिदोजहद में हलूं था त जिदोजहद में असांखे क़ौम ई सपोर्ट करे थी, कारकुन करे थो, सभु कुझु उहा असांखे पंहिंजे किरदारु सारो मिले थो। हिकिड़ो मरहलो असां हल कयो आहे, ॿियो जेको मरहलो आहे उहो अञा असांखे हाणे असरु करिणो आहे। त हर माण्हू वटि इहो आहे, अदा PP छांयल आहे, पैसो 24 सालनि खां उहा आहे, PP खे बीट करण का मज़ाक़ आहे, उनखे इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जी बि सपोर्ट आहे, लोकल बि सपोर्ट आहे, हर माण्हूअ जो कमु बि PP में थो पवे। SUP कुझु न करे सघंदी, उनजे आॾो SUP कुझु न आहे। माना उहा उमेद कोन्हे अञा माण्हुनि में एॾी वॾी त को SUP इन सॼे सिस्टम खे, एक्सप्लॉइटेटिव सिस्टम खे, जेको PP जे थ्रू जेको आहे एस्टेब्लिशमेंट सिंध ते 15 साल खां मड़ियो आहे, उनखे को SUP रिप्लेस करे सघंदी। इहा ई जिदोजहद जे मरहले में इहो एतमाद असांखे हिन साल मिलणु शुरू थियो आहे। ठीकु आहे। पहिरियों भेरो ईअं थियो त असां ते इहा बि तनक़ीद हूंदी, ख़ुदि असां बि जॾहिं SUP में न हुआसीं त चवंदासीं पार्लियामेंट जिदोजहद में हीअ 2 तकनि जी पार्टी आहे जी, सकरंड ऐं सन। पर इहो बैरियर असां हिन भेरे टोड़ण में कामयाबु थी वियासीं। जॾहिं डेमोक्रेटिक पार्टी थी वई, सन सकरंड खां निकिरे साईं जलाल शाह बि बीमार थी पियो। पर असां ते वॾी तनक़ीद थींदी आहे, तव्हां GDA सां अलायंस छो कयो, तव्हां वॾेरनि सां छो बीठायो। अरिड़हनि में असां अकेलो मुक़ाबिलो कयोसीं। मां पाण जेको आहे लाड़काने PS 11 तां बीठुमि, टिधेरे मुक़ाबले जो असां हशर ॾिठोसीं। कंपेन त असांजी ज़बरदस्त हली, असांखे वोट बि इख़लाक़ी तौर ते वॾी मिली, पर वोट 1000 खां बि घटि। छाजे करे? छो त तव्हां मुक़ाबिलो कयो आहे टिधरियो। हेॾां जेको आहे पीपल्स पार्टी आहे, हेॾां GDA आहे, हेॾां SUP आहे। असां अरिड़हनि जी इलेक्शन में असां 40 इंडिपेंडेंट सावरन उमेदवार बीहारिया हुआसीं। उन खां पोइ असां हिन नतीजे ते पहुतासीं त हीअ जेका आइडियल पॉलिटिक्स जी स्टेट जी आहे 20वीं सदीअ वारी, त ॿई वॾेरा आहिनि, ॿिन्ही खे कंडेम करिणो आहे, ॿिन्ही जे आॾो थी बीहणो आहे, त पार्लियामेंट पॉलिटिक्स जी इहा स्टेट जी में तव्हां किथे बि न बीहंदव। पोइ असां सिलेक्ट बि थियासीं 24 जी इलेक्शन में, त असां GDA जॉइन बि कयूं था, ऐं इहा तमामु वॾी कुर्बानी हुई असांजे लाइ, त असां पंहिंजो इलेक्शन जो सिंबल बि छॾे ॾिनोसीं। त असां पर असां पंहिंजी आइडेंटिटी ईअं कईसीं त SUP जो झंडो उन ते तारे जो निशान, SUP जी कैप, असां पंहिंजी आइडेंटिटी रखंदा आयासीं। असां पंहिंजा 5 कैंडिडेट बीहारियासीं, जंहिंमें फेयर इलेक्शन हुजे हा त 2 कैंडिडेट असांजा खटियल हुआ, साईं ज़ैन शाह ऐं अमीर आज़ाद पंवर। माना उते तोड़े मुक़ाबले में जेको आहे उहो हुयो, पर अमीर आज़ाद पंवर अॼु जेके 25,000 वोट खया आहिनि, जेकॾहिं असां GDA में न हुजूं हा त अमीर आज़ाद पंवर असांजो उमेदवार बि न हुजे हा। उनजो असरु उहो ई थिए हा जेको 18 जी इलेक्शन में मुंहिंजो थियो। पर उते उन्हनि खे पागारनि जा वोट बि मिलिया, उते उन्हनि खे जेको आहे मिर्ज़ा फैमिलीअ जा वोट बि मिलिया, उते उनखे मेन पावर ऐं सपोर्ट बि। एजेंट ऑफ इलेक्शन ॾाढो ॾुखियो प्रोसेस आहे। तव्हांजो 150, असां वटि वर्कर 50-100, पोलिंगूं 150, तव्हां किथे बीहारींदव?
भले तव्हां वटि पैसो बि हुजे। इहो ई मुंहिंजो सुवालु हो न। इन जे करे असां जेका शइ खटी वियासीं करे वियासीं त असां हिकमत अमलियूं तब्दील कयूंसीं। असां ते शऊर जेको आहे बाशऊर हल्के जी वॾी तनक़ीद भई हली त तव्हां GDA में छो शामिलु थिया आहियो, पर असां अचीव करे वियासीं। उन खां पोइ असां जेका पोइ मुस्तक़िल मैदान शुरू कयोसीं, माना फेबरवरी जी इलेक्शन हाराइण खां पोइ असां घर वञी न वेठासीं, सिंधी माण्हुनि खे मयारूं कोन ॾिनियूंसीं, असां जेको आहे मातम पिटको न कयोसीं, पर असां सॼनि शहरनि में जेके बि सिंध जा अर्बन सेंटर्स आहे उते वञी पहिरीं इंटेलेक्चुअल मीटिंग्स कईसीं त सिंध खे दरपेश ख़तरा ऐं चैलेंज कहिड़ा आहिनि। असां हिकिड़ी ॻाल्हि असेस करे वियासीं त हीअ ज़रदारीअ खे चोथों टेन्यूअर आउट ऑफ वे वञी छो ॾिनो वियो आहे। वरी उन खां पोइ ऐवान सदारत, पंजाब जी गवर्नरी, माना हिन को वॾो सौदो कयो आहे। बलूचिस्तान कहिड़ो कयो आहे त असां फौरी तौर ते सॼे सिंधी अवाम खे इहा तयारी ॾियारणु शुरू कईसीं, पार्टीअ खे बि, त हाणे को वॾो मैदान असांखे मल्हाइणो आहे। त इन मैदान में जेको असां गुज़िरियल, हर कोई चए पियो गर्मी आहे, असां वेंदे वञूं पिया न त असांजे कारकुन ई केतिरा चवनि पिया साईं सख़्तु गर्मी आहे, मां गर्मी हुजे सर्दी हुजे, हाणे लतीफ़ जो हिकिड़ो ई शहर आहे ततीअ का, हाणे असांखे मैदान करणो आहे। त हीअ 8 महीना SUP वाहिद पार्टी जेका सॼी सिंध में मुसलसल मैदान अमल में रही, त माण्हुनि में हिकिड़ी उमेद पैदा थी त वरी बि हिकिड़ी पार्टी आहे। वरी ॿी कामयाबी उन वक़्तु मिली जॾहिं असां नाकामियुनि मां सिखिया आहियूं। बहरिया ते असां सिंध एक्शन कमेटी ठाहीसीं, 100 पार्टियुनि खे वठी हलियासीं, कंहिं शरारत करे बाहि हणी छॾी, असांजी जदोजहद ख़तमु थी वई। पर असां जॾहिं हिन जे समुंडनि जे इशू ते स्ट्रगल कईसीं त जेको NOC PPA ॻुझ में ॾिनो उहो हुन वापसि वरितो। त असांखे बि अंदाज़ हुयो त को न को इस्टेब्लिशमेंट ऐं ज़रदारी जे विच में पैक्ट थियो आहे जंहिंजे ख़िलाफ़ु असांखे मूवमेंट हलाइणी पवंदी ऐं असांखे ई हर अवल दस्ते जो किरदारु अदा करिणो पवंदो। त असां हिन भेरे जीअं ई असांखे ख़बर पई त DHA जा 6000, त ॻाल्हि 6000 जी न, माना कोस्टल बेल्ट तव्हां कंट्रोल में ॾींदा था वञो। त उते SUP पूरी हिकमत में असां कानूनी मोर्चो बि अख़्तियार कयो, सियासी जदोजहद बि कई, ऐं पहिरियों भेरो असां क़ौमी जदोजहद में रुॻो कॉम्प्रेस पार्टियुनि ते न भाड़ियोसीं। एक्रॉस द बोर्ड असां कराची जी सॼी सिविल सोसाइटी, उन्हनि जा बि सेमिनार करायासीं, वकीलनि जा बि करायासीं, उन्हनि जी बि सपोर्ट वरितीसीं। त सियासी जदोजहद जे ज़रिए असां कानूनी मोर्चे तां उहे जेके हज़ारे माण्हू हुआ उनखे बेघर थियण खां बचाइण में अमली कामयाबी वरितीसीं। त भई जदोजहद अहिड़े तरीक़े सां कयो। त इते माण्हुनि खे पहिरियों भेरो लॻो त हा SUP आहे जेका हिन वक़्तु मैदान ते बीठी आहे। जीअं मूं तव्हांखे चयो त पीपल्स पार्टी वटि ज़रिया तमामु घणा आहिनि ऐं हिन वक़्तु पॉलिटिक्स महांगी थी वई आहे। उनजो तमामु बि हिकिड़ी ॻाल्हि करे वियो त असांखे जॾहिं असां इलेक्शन में वियासीं, ज़ाहिर आहे हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे इलेक्शन में वेंदी ऐं वरी जॾहिं ईंदड़ इलेक्शन थिए, के चवंदा साल खां पोइ थींदी, के चवंदा त न 5 साल पूरा कंदी, पर उन में बि तव्हां जॾहिं पंहिंजा उमेदवार बीहारींदो त उन्हनि खे करोड़ो रुपयनि जो ख़र्च जी ज़रूरत पवंदी न। त छा तव्हां वटि मिडिल क्लास आहे या तव्हां वटि लोअर क्लास ई आहे जंहिं वटि एतिरा पैसा न हूंदा ऐं पोइ तव्हां मजबूर थी वरी GDA जहिड़े कंहिं वॾेर के इतिहाद में शामिलु थींदो? छो त हाणे ई सुवाल थो अचे त तव्हांजी जेका थी आहे जदोजहद क्यामाड़ी जे ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ, उन जे लाइ तव्हां जेको विया आहियो कोर्ट में, तव्हां सां को GDA जो वॾेरो नज़र कोन थो अचे। GDA जो को माण्हू त ज़रूरु हुजे, पर GDA में जेके वॾेरा वेठा आहिनि, मिर्ज़ा साहब वारा वेठा आहिनि, जतोई साहब वारा वेठा आहिनि, लियाकत जोतई साहब वेठो आहे, ख़ुदि पीर साहब पागारे वारा वेठा आहिनि, अरबाब रहीम वारा वेठा आहिनि, पर तव्हां उते असांखे अकेला नज़र था अचो पिया। त वॾेरे जो तव्हां सां न हुजणु एतिरी असांखे कॾहिं उमेद बि न रही आहे, न कॾहिं असां इहा दावा कई आहे त इलेक्शन इतिहाद खां अॻियां असांखे त इहा बि तवक़े न हुई। सच ॻाल्हि कयूं त जॾहिं धांधली थी त को जेको आहे पीर पागारो बि जलसा कराईंदो, छो त अॻे भेरे बि बिटे मकानी निज़ाम ते जॾहिं जामछोरे में हुन हिकिड़ो ई एहतजाज करायो त सखर वारो हुन कैंसिल कराए छॾियो। असां त इहा स्ट्रेटजी वरितीसीं ऐं उन में 5 उमेदवार जेके बीहारियासीं, असां कंहिंखां बि का माली सपोर्ट न वरितीसीं सवाइ पंहिंजे सिंधी माण्हुनि जे। इवन अमीर आज़ाद पंवर जेकॾहिं जेको आहे हुननि सां गॾु मिर्ज़ा फैमिली जी सपोर्ट सां आयो, फिनेंशियल सपोर्ट असांजी पार्टी ऐं अवाम ॾिनी। असां बाक़ाइदा फंड रेज़िंग कईसीं ऐं असांखे मोट मिली। ऐं ॿियो जेको इहो माली खोलिया पैदा कयो वियो आहे न, असांखे हाणे अमली तजुर्बो थियो त हीउ जेको तमामु वॾो चयो थो वञे किरोड़नि जा ख़र्च था थियनि,
जेकॾहिं तव्हां वटि जेन्युअन पार्टी काडर कोन्हे त पोइ तव्हांजा करोड़नि जा ख़र्च आहिनि। ठीकु आहे। न त अमीर आज़ाद जीअं हिकु हिकु जी त असांखे बजट ख़बर आहे, असां पाण कई आहे ऐं असां अवाम खां पैसो वरितो आहे ऐं अवाम ॾिनो आहे। इन जे करे असां इन्हनि 5 तकनि ते असां ते हिन भेरे एॾो को वॾो फिनेंशियल बर्डन बि न पियो। जीअं अॻ में अकेले सिर्फ़ु साईं जलाल ऐं साईं ज़ैनचा विढ़ंदा हुआ त उन्हनि जे पंहिंजनि ज़ाती ख़र्चनि ते वॾो भार पइजी वेंदो। हिन इलेक्शन में असांजे 5 उम्मीदवारनि खे अवाम जी भरपूर सपोर्ट रही, छाजे करे हिकिड़ो वेसाह पैदा थियो। जीअं मां चयो न त हा बाबा हिते पैसो असां जेको ॾींदासीं उहो ज़ाया न थींदो, उहो सही इस्तेमालु थींदो। ऐं अॼु बि तव्हां ॾिसो न हिकु हिकु उम्मीदवार जी बैलेंस शीट मूं वटि पई आहे। हितां पैसा हेतिरा आया, हेॾे ख़र्च थिया, असां ओपनली ॻाल्हायूं था, सभिनि जा शुक्रगुज़ार बि आहियूं। त इहो बि मिथ टुटी वई त भई पैसो न आहे तव्हां इलेक्शन में नथा बीह सघो। अमीर आज़ाद पर इलेक्शन में बीठो, हुन वक़्तु हुन वटि कोई पैसो कोन हो, फार्म भराइण जो पैसो बि न हो। असां पार्टी फंड मां अफोर्ड कयो आहे, पोइ पार्टी फंड कयो आहे। असां इहा मिथ बि टोड़ी आहे 24 जे इलेक्शन में त खां पैसे खां किरदारु आहे तव्हां वटि, तव्हां मैदान करे सघो था। सिंधी माण्हू मुहला हीअ आहे, रुगो पीपे 25,000 किथे वोट खयां अमीर आज़ाद। सभिनी उन्हनि टाउन कमेटीज़ में जिते जिते पीपीअ जा नाज़िम हुया, मेयर हुया, उहे सभु असां स्वीप करे वियासीं, ख़ाली पंहिंजे किरदार जे ज़ोर ते। त इन में जेका ॻाल्हि आहे उहा इहा ॾिसो, इहा असां लाइ होपफुल सिचुएशन आहे। असांखे मां त बिल्कुलु ॿुधाए सघण जो आख़िरी जलसो हो त मुंहिंजे उहे दोस्त जेके ॾाढा पेसिमिस्ट हूंदा हुआ त बाबा इहो तव्हां इलेक्शन में तव्हां माना हूअं बि न कढी सघंदे, रियासत छा तव्हां सां धांधली करे। उन ॾींहुं मुंहिंजे फ़ोनियूं आयूं, तव्हां खटी त विया आहियो, बाक़ी हाणे हीअ तव्हांखे खटणु ॾियनि। त असां इन्हनि 2 तकनि ते वर्चुअली पंहिंजी ताक़त ऐं किरदार जे ज़ोर ते खटिया आहियूं। उन में असांजा करोड़ ख़र्च न थिया आहिनि, कंहिंजो बि ख़र्च जेको आहे न करोड़ खां मथे न थियो आहे, अधु मुने करोड़ जे विच में थियो आहे असांजे हर कैंडिडेट जो, ऐं असां करे विया आहियूं, विनिंग पोज़ीशन में अची विया आहियूं। इहा तव्हां जेका ॻाल्हि ॿुधाए पिया इंतिहाई ख़ुशाईंदा आहे पूरे सिंध जे अवाम जे लाइ, या जेको मिडिल क्लास जंहिंखे वॾेरे डिॼारे छॾियो आहे त इलेक्शन जेकॾहिं तव्हां MNA MP लाइ बीहो था त तव्हांखे 10 खां 15 करोड़ ख़र्च था पवनि पिया। त इहा तव्हां इन ॻाल्हि खे ईअं सम्झो आउट राइट रिजेक्ट करियो था पिया त ख़र्च ईंदो पर मुनासिबु। ऐं उहो मिडिल क्लास करोड़ ताईं मिडिल क्लास ख़र्च करे सघे थो, न ॿिया ख़र्च बि करे थो जेकॾहिं। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। हाणे जॾहिं तव्हां 8 फरवरी खां पोइ वरी तव्हां एक्टिव थिया आहियो पूरी सिंध में, उन खे तव्हां कीअं ऑब्ज़र्व था कयो? तव्हांखे जेका मोट मिली आहे, हाणे इंडिपेंडेंट SUP खे हिकिड़ी आइडेंटिफिकेशन मिले पई। सिंध जो माण्हू, सिंध जो नौजवान, मिडिल क्लास या लोअर क्लास, उहो तव्हांखे जिथे किथे आदरभाव करे पियो, ऐं जेको उनजो वस आहे तव्हांजे लाइ उहे नंढा वॾा अरेंजमेंट करे थो पियो। त इनखे तव्हां समअप कीअं कंदो? असांजे लाइ हिकिड़ी हौसला अफ़ज़ा शइ पैदा थी वई आहे त असां पाण जेको परेशान हुआसीं, जेको ॿियो मरलो मां चयो त भई SUP हिकिड़े स्टेक होल्डर जे तौर ते बि काउंट न पए थी। इवन जॾहिं इलेक्शन थी ऐं हिकिड़ो बि तक में असां न खटियासीं त असांजी कैंप में बि मायूसी फैलजणु शुरू थी, जंहिंखे असां ख़तमु कयोसीं त न बाबा हीअ असुल में असांखे हौसला अफ़ज़ा रिज़ल्ट मिली आहे, ही अंग खरनि, हीअ असांजा ख़र्च थिया आहिनि, हीअ असांजा वोट आहिनि। ऐं हाणे जेका ॿी जदोजहद में असां साबित क़दमी सां भेजी विया आहियूं, जिते कोई बि बीहे कोन थो, त उन में असांखे तमामु घणी एतमाद अची वियो आहे। ॿी असांजो स्कोप वधी वियो आहे। माना अॻे असां रुगो जेको आहे कॉम्पर्स पार्टियुनि खे पिए लीड कयो, ऐं कॉम्पर्स पार्टियुनि जो अलमियो इहो थियो आहे, सॼी सिंधी क़ौम असांखे चवे त अथी त भई सिंध एक्शन कमेटी असां लीड कयो आहे, असांखे ख़बर आहे सॼी। क़ौमी तरीक़े जो ॿियो अलमियो इहो आहे त जीअं सिंध यूनाइटेड पार्टीअ में नई भर्ती थींदी थी हले, असां उनखे सॼो हाणे नए एज में बि दाख़िल कयो आहे। हाणे इहो पेपर मेंबरशिप खां हटी असां ऑनलाइन मेंबरशिप शुरू कई आहे। हाणे जॾहिं का असांजी 1 महीने जे अंदरि जेका थी आहे, दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त जेको आहे 1500 मेंबरशिप जी असां जॾहिं डेटा था कढूं त उन में मोर देन जेको आहे 80% उहे आहिनि जेके 18 सालनि खां 45 साल, माना यंग ब्लड, माना यंग ब्लड असां वटि अची वियो आहे, जेको अॻ में 30 सालनि में न पए आयो। पुराणा माण्हू या उहिदनि ते उहे ई छाइजंदा रहंदा हुआ। त ॿियनि पार्टियुनि वटि कॉम्पर्स पार्टियुनि जो अलमियो इहो आहे त उन्हनि वटि यंग ब्लड न आयो आहे, त उनजी ग्रोइंग न थी आहे, हू डिक्लाइनिंग फोर्स में हलिया विया आहिनि। नतीजे में उते असांखे वरी आइसोलेशन,
कंहिं बि क़ौमी पार्टी जो कमज़ोर थिए न असांजो ई कमज़ोर थियणु आहे। इन जे करे इलेक्शन में ई असांजी मजबूरी थी वई। सिंध जे क़ौमी मसइले ते जदोजहद करणी आहे त सिंध एक्शन कमेटी इफेक्टिव आहे, पर जॾहिं इलेक्शन में बीहणो आहे त कंहिं वटि बि को सीरियस कैंडिडेट ई कोन्हे। हू इलेक्शन में एॾा सीरियस ई न हुया त पोइ तव्हां इलेक्शन में कंहिंॾे वेंदव? पोइ तव्हांजी क़ौमी तरीक़े जी कमज़ोरीअ जे करे ई ऐं लेफ्टिस्ट तकाधुरी कोन्हे का, यानी अवामी वर्कर्स पार्टी जो तव्हां ॿुधायो 24 जी इलेक्शन में 18 जी इलेक्शन में कोई बि कोन्हे को। त जॾहिं तव्हां वटि न लेफ्टिस्ट उमेदवार आहे न तव्हां वटि नेशनलिस्ट उमेदवार आहे, तव्हांजा पंहिंजा बि सॼी सिंध मां असां सिलेक्ट था कयूं त 5-8 उमेदवार नाले मात्र भरायूं त असां 100 उमेदवार बि बीहारे सघूं था, जीअं 18 में असां 40 बीहारियासीं। त उते इलेक्शन स्ट्रेटजीअ में असांखे इन्हनि राइटिस्ट पार्टियुनि जो, इन्हनि पावर पॉलिटिक्स करण वारनि पार्टियुनि जो त ईअं सहारो वठिणो थो पवे त जेका पावर पॉलिटिक्स आहे उन में ॿधड़ियूं आहिनि उहे पार्टियूं जेके गवर्नमेंट में आहिनि ऐं उहे पार्टियूं जेके गवर्नमेंट खां ॿाहिरि आहिनि। हाणे गवर्नमेंट खां ॿाहिरि जेके बि पार्टियूं आहिनि उहे सुठियूं आहिनि ख़राबु आहिनि, उन्हनि जूं नज़रियाती लाइनूं छा बि आहिनि, के जेको आहे मज़हबी आहिनि, के कीअं आहिनि, के कहिड़ियूं आहिनि। अपोज़िशन में जेके बि पार्टियूं आहिनि तव्हांखे उन्हनि सां गॾु भेजणो थो पवे। हाणे अपोज़िशन में तव्हांजी का बि कॉम्प्रेस पार्टी पार्लियामेंट में कान्हे का, GS जो त को बि ग्रुप कोन्हे, जेके ॿिया आहिनि उहे बि कमज़ोर आहिनि। त नतीजे में पावर पॉलिटिक्स करण जे लाइ, पार्लियामेंटी पॉलिटिक्स लाइ हीअ तव्हांजी मजबूरी ऐं ज़रूरत बणिजी थी वञे। ऐं उन में बि असां क्लियर कयोसीं GDA इज़ अ इलेक्शनरी त असांखे का उमेद वधीक कोन रही त को भला पीर पागारे जी पहिरें ई इजलास में चयो इहे पंहिंजी मीटिंग में वॾे पीर साहिबु त बाबा असांखे त खोले अॻ में ई ॿुधायो हो त ज़रदारीअ सां ठहो त तव्हांखे सीटूं मिलंदियूं, न त नेशनल असेंबलीअ में 0 सीट मिलंदी, MQM खे 15+ मिलंदियूं ऐं सूबाईअ में तव्हांखे 2-3 सीटूं मिलंदियूं। त हुन पाण उहो करे वरितो त हुननि खे ज़रदारीअ खे आणणो आहे, जेको ज़रदारीअ सां अलाई कंदो उन लाइ स्पेस आहे, ॿियनि लाइ कोन्हे। त नतीजे में हू ख़ुदि एतिरा मायूस आहे जो हुननि पोइ 2 जलसा एहतिजाजी कया। पर असांखे ख़बर ई जेको आहे मुस्लिम लीग जो उहो टेम्परामेंट ई कोन्हे, या वॾे कंहिं बि पार्टीअ जो उहो टेम्परामेंट कोन्हे त कोई स्ट्रगल में हली सघे। इन जे करे न असांखे एक्सपेक्टेशन ई, न असां कॾहिं उन मां रखी आहे एक्सपेक्टेशन, न असां कॾहिं माण्हुनि खे चयो आहे। 8 फेबरवरी खां पोइ जेतिरा जलसनि में एहतिजाजनि में हलिया असां गॾु हलियासीं। जीअं ई उन्हनि ख़तमु कयो SUP पाण अकेले सिर मैदान ते लही पई। असांखे मायूसी न आहे ॾियणी, असां कंहिं ते डिपेंडेंट न आहियूं। अॼु ईअं ई थियो, SUP मैदान कयो त SUP जे ई सॾ ते अॼु पीर साहिबु पगारे वारा बि वेहनि था। अॼु जेको आहे जमायत इस्लामी जो मेहनती बि SUP जे सॾ ते अचे थो, अॼु PTI बि असांजे सॾ ते अचे थी। इहो स्टेटस सिंध जी कॉम्प्रेस कंहिं बि पार्टीअ वटि अॻु न हुयो त कंहिं कॉम्प्रेस पार्टीअ जे अॻुवाण जे सॾ ते पाकिस्तान लेवल जूं सभु वॾियूं पार्टियूं, PTI इंक्लूडेड हुजे, JUI हुजे, जमायत इस्लामी हुजे, अचकज़ई हुजे, इहे समूरा पाकिस्तान लेवल जा क़ौमी अॻुवाण या मज़हबी अॻुवाण या सियासी अॻुवाण अॼु तव्हांजी सिंध यूनाइटेड पार्टीअ जे अॻुवाण ज़ैनशा जे सॾ ते उनजी क़यादत में वेहनि था। ऐं असां जेका एजेंडा ॾियूं था, ईअं न आहे त असां JUI जी एजेंडा ते था हलूं या JUI असांजी एजेंडा ते थी हले। असां एजेंडा ॾियूं था रुॻो सिंध जी, त बाबा हीउ DHA ते इशू थियो आहे, एजिटेशन में नथा हलनि, मोरल सपोर्ट त ॾियनि था। हिकिड़ो बयानु त जेको आहे 15 पार्टियुनि असांजी APC में शिरकत करे DHA जी हिमायत में असांजे हक़ में बयानु त कढियो। पर विमन एक्शन फोरम ऐं ॿिया जेके सोसाइटी जा कराची जा फोरम आहिनि, जेको आहे फाइमल जमा, ॿिया जज, वकील, उन्हनि समूरनि सपोर्ट कई आहे। बाक़ाइदे तव्हां पहिरियों भेरो ॾिसो कल्ह विमन एक्शन फोरम जो हिन मसइले ते बि बयानु। त हाणे असां न रुॻो सिंधी क़ौम पर समूरनि सिंध वासियुनि जी सपोर्ट बि गॾु करे रहिया आहियूं। पहिरियों भेरो कंहिं बि कॉम्प्रेस पार्टीअ में सवाइ पुराणनि जेके जीअं चवंदा आहियूं तारीख़ी सिंधी, पर सिंध यूनाइटेड पार्टी जो अॼु हिकिड़ो जेको मरकज़ी नायब सदर आरिफ नियाज़ रही, जेके असां इलेक्शन में बीहारियोसीं, उहो ओल्ड पंजाबी, उहो असल में NSS जो बि कंहिं ज़माने में मेंबर रहियो। असां उनखे बि सिंधोस पॉलिटिक्स में आणियूं था, उन्हनि कम्यूनिटीज़ खे जेके सिंध जी क़ौमी तहरीक सां न हुयूं। त हाणे असां कराचीअ जे बि समूरनि कम्यूनिटीज़ खे
पंहिंजी हिन पॉलिटिक्स में आणे रहिया आहियूं। अच्छा, पीपल्स पार्टी क़ौम परस्तनि पार्टियुनि ते इल्ज़ाम लॻाईंदी रही आहे त हिननि वटि माण्हू आहिनि ई कोन जेके हिननि खे वोट ॾियनि, ऐं तव्हां बि इहा ॻाल्हि कई त असां वटि बर्जुस्ता 100 उमेदवार बि सभिनी क़ौम परस्तनि पार्टियुनि वटि न आहिनि, इन जे करे असां कंहिं न कंहिं वॾेर की धुर जी साइड वठूं था पिया, त पोइ पीपल्स पार्टी जो इल्ज़ाम त दुरुस्त सम्झो वञे। असां कमज़ोर त रहिया आहियूं न। पार्लियामेंटी मोर्चे ते असांजी सॼी जेका सियासत रही आहे उहा इनकलाबी रही आहे। ॾिसो न, पीपल्स पार्टी 70 खां वठी इक़्तिदार में आहे। असांजी लेफ्टिस्ट पार्टियूं हुजनि या जेका कॉम्परस पार्टियूं हुजनि, सिंध जी लेफ्ट ऐं कॉम्परस पार्टियुनि पार्लियामेंटी मोर्चो छॾे ॾिनो हो। त नतीजे में जॾहिं तव्हां ईंदव वरी उन दौर में आया आहियो जॾहिं सॼी सियासत ऐं मुआशिरो डीपोलिटिसाइज़ थियल आहे, उसूलनि ऐं आदर्शनि खां ख़ाली थियल आहे। कल्ह ताईं त ईअं हो न, तव्हां ईमानदार आहियो माना बेवकूफ़ आहियो, त न वक़्तु तव्हांजे पासे हो न समाज तव्हांजे पासे हो। अॼु जॾहिं वक़्तु काया पलटे रहियो आहे त अॼु असां ई माण्हुनि खे जिन पंहिंजो करेक्टर बचायो आहे, अॼु असांखे उहा मोट मिली रही आहे। ऐं बाक़ी पीपल्स पार्टी जो सवाल आहे, तंहिं करे मां पंहिंजी एनालिसिस एज़ इंटेलेक्चुअल मां त 2010 में हिकिड़ो कावश में आर्टिकल लिखियो जेको मुंहिंजे किताब सिंध ऐं सिंधुवास में अॼु बि मौजूदु आहे, त पीपल्स पार्टी ऐं MQM जो ज़वाल अणटल आहे। जीअं MQM पंहिंजे फिनामिना में, नेचुरल फिनामिना में ख़तमु थी आहे, इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां आई, इस्टेब्लिशमेंट हथु बैनुल अक़वामी इस्टेब्लिशमेंट सीपेक जी महिरबानी आई आहे, उन ते तफ़सील में पोइ वेंदासीं, पर को बि रीज़न हुयो उहा त उन मूंखे ख़बर न, पर मूंखे इहा आई त इहा ख़तमु थियणी आहे। ॿी ॻाल्हि, इन ई डिकेड जे अंदरि पीपल्स पार्टीअ लाइ हीअ फ्यूडल पार्टी आहे। हाणे असां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे एज में आहियूं, असां इंडस्ट्रियल में, त नवाज़ शरीफ़ पंहिंजी पार्टीअ खे जेको आहे एग्रीकल्चर बेस खां इंडस्ट्रियल बेस में खणी वियो आहे, त नवाज़ शरीफ़ त पॉलिटिकली पंजाब में सर्वाइव करे वेंदो, छो त नए दौर जे हिकिड़े नए तबिके खे जी तर्जमानी थो करे। पीपल्स पार्टी सिंध जे क़ौमी सरमाएदार खे बि नथी करे, सिंध जे अंदरि क़ौमी सरमाएदार पैदा थियण बि नथी ॾिए, यानी सिंध जी क़ौमी तरक़ी में उहा एॾी वॾी रुकावट आहे त उन जो स्वीप थी वञणु, उन जो वाइप आउट थियणु तारीख़ जो अणटल लेसन आहे। अल्टरनेटिव कहिड़ो हूंदो जेकॾहिं पीपल्स पार्टी तव्हांजी जेका आहे जेका एनालिसिस कई आहे या तव्हां जेको हिकिड़ो करियो था पिया, फोर्स ई करियो पिया, त जेकॾहिं पीपल्स पार्टी जेकॾहिं, छो त मूं वटि अञा हुन जे लाइ रिज़र्वेशन्स आहिनि, त जेकॾहिं पीपल्स पार्टी ईअं हटी थी वञे त पोइ उन्हनि खे अल्टरनेटिव लाइ इहो ई जेको वॾेरो आहे उनजो एंटी उहो ईंदो या मिडिल क्लास अॻिते वधी ईंदो? पहिरीं ॻाल्हि त वॾेरो जेको बि आहे, जंहिं बि पार्टीअ में वेठो हुजे, नवाज़ लीग में वेठो हुजे, फंक्शनल में वेठो हुजे, वॾेरनि जो दौरु ख़तमु आहे। इहो असांखे 20 सदी जो नॉस्टैल्जिया आहे त को PP ख़तमु थींदी त एंटी PP वॾेरो ईंदो। मां तव्हांखे दलीली छा ॾिनो, जेका बि वॾेराशाहीअ खे सस्टेन कनि थिया, इहे सभु क़ुवतूं ख़तमु थी वेंदियूं। उन जी न बैनुल अक़वामी सरमाएदार खे ज़रूरत आहे, न इस्टेब्लिशमेंट खे ज़रूरत आहे, न अवाम खे ज़रूरत आहे, न तारीख़ जे रुख जे उबतड़ था हलनि। त हिते जेको मिडिल क्लास पैदा थियो आहे, तमामु वॾो पैदा थियो आहे, पर छा आहे उहो PPA जे दौर में शॉर्टकट जे तरीक़े सां आयो आहे ऐं डीमेरिट ते आयो आहे। मां हाणे चवंदा आहियां अॻे असांखे ख़तरो अक़लियत में अचण जो, असां क्वांटिटेटिवली कामयाबी हासिल करे वरिती आहे, अॼु असांखे अक़लियत में अचण जो ख़तरो कोन्हे। अॼु असां सां जेको मसइलो आहे उहो मिक़दार जो न आहे, मयार जो आहे। कल्ह असां वटि थोरा ई दानिशर आहे पर बाउसूल आहे, उसूल परस्त आहे। अॼु असां वटि सवे दानिशर पाण खे सॾा आहिनि, पर करोड़नि में या मिडिल क्लास अॼु असांजो, पर उहो उन वटि को करेक्टर कोन्हे। हू ॼण वॾेरे जे कमदार वारो सियासी रोल थो अदा करे। हू पंहिंजे मिडिल क्लास वारो जेको जंहिंमां राइज़ थिए क़ौमी सरमाएदार सिंध जो, उहो रोल बि प्ले नथो करे, छो त हुन में रुकावट आहे। पीपल्स पार्टीअ जे ज़रिए मिडिल क्लास खे उहो कमदार वारो रोल थो प्ले कयो वञे। सिंध जो जेको मिडिल क्लास आहे, जेको रोल जंहिंजो हिन वक़्तु वॾेरे जे कमदारीअ वारो आहे, उहो पंहिंजो सावरन रोल प्ले करणु शुरू कंदो। उन मां नई लीडरशिप राइज़ थींदियूं ज़िंदगी जे हर शोबे में। जीअं तव्हां वेबसाइटूं खोलियूं आहिनि, जीअं सिंधी अदारा जुड़िया आहिनि, अॼु बि उहे फ्यूडल कल्चर जे असर हेठि आहिनि, छो त पॉलिटिकल सॼी जेको आहे गेम पीपल्स पार्टी वटि आहे, वॾेरनि वटि आहे। त पीपल्स पार्टी खे रिप्लेस को बि ॿियो वॾेरो न कंदो। सिंध जो डायनामिक वाइब्रेंट मिडिल क्लास कंदो, उन जी रिप्रेजेंटेटिव पार्टीज़ कंदियूं, जंहिंमें हींअर हिन वक़्तु
SUP हर अवल दस्ते जे तौर ते उभरी आई आहे। उहा बि जेकॾहिं मां बिल्कुलु ओपन ॻाल्हाईंदो आहियां जी त उहा बि जेकॾहिं वक़्त जे ज़रूरतुनि मुताबिक़ पाण खे ट्रांसफॉर्म न कयो, मां बिल्कुलु हुते बाक़ाइदे पार्टीअ जे जनरल सेक्रेटरी मां चइबो विसारे छॾियो त अॼु जेको कंहिं उहिदे ते आहे सदाईं रहंदो, इहो फ्यूडलिज़म जो हो। अॼु जेको कमु कंदो, जेको ज़िमेदारी निभाईंदो उहो रहंदो, न त महीने जे अंदरि उहो बि रिप्लेस थी वेंदो। त असां हाणे उहो वाइब्रेंट मिडिल क्लास पैदा करे रहिया आहियूं, उन सॼे खे ट्रांसफॉर्म करे रहिया आहियूं, एजुकेट करे रहिया आहियूं। त जेकॾहिं असां उहो कंदा रहियासीं, साबित क़दमी असां जीअं जदोजहद मचाई आहे, उनजी अॻुवाणी कंदा रहियासीं, त इनखे रिप्लेस ओवरऑल जेकॾहिं चइजे त सिंध जो वाइब्रेंट मिडिल क्लास कंदो, कोई वॾेरो न कंदो, कंहिं पार्टीअ जो वॾेरो नथो करे सघे, उहो हुनजे केपेबल ई कोन्हे। सिंध जो मिडिल क्लास हुनजे केपेबल आहे, एजुकेटेड क्लास हुनजे केपेबल आहे। उनखे हिकिड़ी बाउसूल सियासत जे धारा में आणिणो आहे, पीपीअ जी बेउसूल सियासत मां कढी करे, न कि को या पीपी या कंहिं वॾेरनि जी सियासत में। मिडिल क्लास सॼो बेज़ार आहे दिली तरह, पर हुनखे बि निकिरण जो रस्तो नथो मिले। त असां सम्झूं था त मिडिल क्लास थींदो जेको सिंध जे अंदरि सिंध खे हिकिड़े नई तरक़ीअ जी राह ते वठी वेंदो। ठीकु आहे। हाणे सिंध में असांखे एतिरी इंडस्ट्री त नज़र कोन थी अचे, जेतिरी हुई उहा बि शिफ्ट थी वई आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। ख़ासि तौर ते सूबे सिंध जो जेको ज़रिए माश आहे उहो आहे एग्रीकल्चर ते, ऐं एग्रीकल्चर पाणी खां सवाइ त पॉसिबल ई कोन्हे थी सघे। हींअर जेको असां ॾिठो गुज़िरियल 2 महीननि खां वठी हिकिड़ी नई ॻाल्हि आई, ऐं उन ते पोइ वरी SUP जी इनिशिएटिव ते पूरी सिंध जे पार्टियुनि हिकिड़ो एहतजाज रिकॉर्ड करायो, भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो पाणी जे मसइले ते, या पाणी ते जेको डाको लॻे पियो, या नवां कैनाल जे कढिया था वञनि पिया। असुलु हथ चुरांद थी वई इर्सा जी जेका आइनी बॉडी आहे उन खां। इन ते तव्हां पंहिंजो असांखे इनपुट ॾियो, ऐं SUP अॻिते जे लाइ छा थी करे। हा, मां तव्हांखे वाज़े कयां, इर्सा पीपी हिकिड़ी रांदि कई आहे। अच्छा, इर्सा पीपल्स पार्टी रांदि कई आहे। असां सॼी मूवमेंट लॉन्च करे पहिरियों मुतालबो रखियो आहे नवां कैनाल नामंज़ूर। ठीकु आहे। पर मीडिया में वरी बि छा थो अचे, डांस जहिड़ी हिकु बार सुर्खी छा थी हणे इर्सा जहिड़ी तरमीम जे ख़िलाफ़। असां पंहिंजी कंपेन में असां कई आहे, कश्मीर ताईं 10 कीअं ताईं वियासीं, सॼा दौरा करे आयासीं, बाबा नवां कैनाल नामंज़ूर। इर्सा तरमीमी ऑर्डिनेंस नंढी शइ आहे। अच्छा, उन ते तव्हां करारदाद पास करे उनजे ख़िलाफ़ु तव्हां इहो माण्हुनि खे बेवकूफ़ न बणायो। पर मां इन जे तव्हांजे आॾो सॼो किसो रखां थो त असुलु मामिलो छा आहे। जी ठीकु आहे। असुलु मामिलो ईअं थियो आहे त जीअं PTM जी हुकूमत आई आहे, जंहिंमें शहबाज़ वज़ीर आज़म थियो आहे, बिलावल वज़ीर ख़ारजा हो, तव्हां यादि कयो सॼे जे रिकॉर्ड ते आहे। हुन ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते हिकिड़ो सेमिनार करायो, जंहिंमें आर्मी चीफ बि मौजूदु हुयो, जनरल आसिम मुनीर। उते हुननि जेको आहे SIFC ठाहिण जो ऐलान कयो, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल। जी, उन तहत उन्हनि चयो त सॼे पाकिस्तान जी 48 लख एकड़ ज़मीन, उहा असां जेको आहे कॉर्पोरेट फार्मिंग जे तौर ते ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव खे ॾींदासीं प्रोजेक्ट में, जंहिंमें सिंध जी 12,60,000 एकड़ ज़मीन बि हूंदी। त हीअ जेको, ऐं उन वक़्तु शहबाज़ शरीफ़ पाण थो चवे त जेको आहे हीअ जेको आहे असुलु, हू क्रेडिट पोइ ॾे, ख़ुशामद पोइ करे, त हीअ असुलु जेको आहे न आर्मी चीफ साहब जो आहे। हाणे SIFC जी जोड़जक ॾिसो, बज़ाहिर कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, उनजो हेड जेको आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ आहे, पर उन में आर्मी चीफ वेठो आहे। डिफेक्टो पाकिस्तान जी पॉलिटिक्स खां वाक़िफ़ु आहियो त जिते आर्मी चीफ वेठो हूंदो, ॿियनि सभिनि जी हैसियत छा हूंदी। त माना कॉन्स्टिट्यूशनल बॉडी जे नाले में अनकॉन्स्टिट्यूशनली तव्हां सॼे पाकिस्तान जी 48 लख एकड़ ज़मीन SIFC जे हवाले था कयो, जंहिंजी मालिकी जेको आहे हितां जे लोकल माण्हुनि खां बि ख़तमु थी वञे। पोइ वरी चयूं गोड़ थींदो अदा असां सरकारी ज़मीन था ॾियूं, त हुननि कमु उन वक़्तु ई शुरू कयो आहे। SIFC जीअं जुड़ी, असां इलेक्शन जे प्रोसेस में हुयासीं, पर उन वक़्तु बि असां जेको आहे ऐलान कयोसीं, 16 डिसंबर ते एहतजाजी कॉल ॾिनीसीं त असांखे SIFC मंज़ूरु न आहे। उन तहत तव्हां जेको सिंध जे ज़मीनुनि ते धाड़ो था हणो, उहो नामंज़ूरु आहे। उहो असां एहतजाज रिकॉर्ड करायोसीं। उन खां पोइ सॼे मुल्क में इलेक्शन जो माहौल जुड़ी वियो। उन खां पोइ हिननि ख़ामोशीअ सां कमु करणु शुरू कयो। असां हर ज़िले में वञूं था, हिननि सभिनी DCयुनि खे चयो त जिते बि ज़मीनुनि जा चंक आहिनि उहे ॾियो।
हाणे वॾे में वॾी ज़मीन हू वठनि था पिया नारे में ऐं थर जे पासे। माना हुननि इहो कमु शुरू करे ॾिनो 48 लख एकड़ ज़मीन जो, जंहिंमें सभ खां वॾी ज़मीन हींअर हिननि अक्वायर कई आहे पंजाब में, चोलिस्तान इन बेल्ट में। हाणे उते हुननि कॉर्पोरेट फार्मिंग बि शुरू कई आहे। उते सिविल पंजाब जे माण्हुनि लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त बि ॾिनी आहे, उते हाई कोर्ट फ़ैसिलो बि ॾिनो आहे त फ़ौज जो कमु कोन्हे कॉर्पोरेट फार्मिंग करणु, पर ख़बर अथव भले अदालतुनि मां फ़ैसिला अचनि उॾामी वेंदा आहिनि। त उते पंजाब जे अंदरि बि इन शइ जी मज़ाहिमत आहे, सिविलियन पंजाब अस्करी पंजाब जो तज़ाद उते मौजूदु आहे। पर ही ख़ामोशीअ सां हलियो पए। हाणे 8 जुलाई ते ऐवान सदर मां हिकिड़ो प्रेस बयान थो जारी थिए त जेको आहे गजाणी कई आहे सदर ज़रदारीअ जी सदारत में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे डेलीगेशन, जंहिंमें 3 ॼणा उन्हनि जा वेठा आहिनि, लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर जेको ग्रीन प्रोजेक्ट जो डायरेक्टर आहे, ॿियो जेको आहे FWO जो डायरेक्टर वेठो आहे, टियों 45 इंजीनियरिंग कोर जो डायरेक्टर वेठो आहे, ॿियो महसन रज़ा नक़वी वेठो आहे। उन जो मुआहिदो पब्लिक थियो ई न पियो, रुगो प्रेस बयान आयो त छके नाल निकिरंदा हो थींदा। इहो 8 जुलाई ते थियो। उन वक़्तु असां 10 जुलाई ते हेॾे DH ते वॾो एहतजाज करणु वञी रहिया हुआसीं। उन वक़्तु असां उन रुगो प्रेस बयान खे का ख़ासि अहमियत न ॾिनीसीं। इहा असांजो बि ग़लती आहे। त असां उन वक़्तु सम्झोसीं त हीअ असांजो रुख डाइवर्ट करण लाइ न का कोशिशि हुजे। सीरियसली असां पोइ जॾहिं हाणे असां दौरे ते हुयासीं त पोइ ख़बर पई त बाबा जेको आहे मां पोस्ट पढ़ी असल में नसीर मेमण जी मिनट्स आया साईं ज़ैन छा वटि उन मीटिंग जा। जॾहिं मीटिंग जा डिटेल आया त असांजा ताक लॻी विया, असां सीरियस थी वियासीं। सॼी लीडरशिप असां गॾु हुयासीं त असां डिस्कस कयोसीं त हीअ त असेंबलीअ में हिननि रुगो पेश कयो आहे इर्सा तरमीमी आर्डिनेंस नामंज़ूर। हिननि मिनट्स में लिखियलु आहे 6 कैनाल जी मंज़ूरी, स्ट्रेटजिक कैनाल सम्झो था, पाकिस्तान जा अॼु जा समूरा कैनाल इरिगेशन कैनाल आहिनि। 6 स्ट्रेटजिक कैनाल खोटिया वेंदा जंहिंजी मंज़ूरी सदर ज़रदारीअ ॾेई छॾी, वर्डिंग आहे एप्रूव्ड, ऐं उन्हनि जी खोटराई हिकु ई वक़्तु थींदी साइमल्टेनियस। तॾहिं असां उहो मुआहिदो अंग्रेज़ीअ में ऐं सिंधी ट्रांसलेट करे सिंधी क़ौम जे आॾो रखियोसीं त असुलु मुआहिदो ई थियो आहे। उन में ज़रदारीअ जो रोल बि ज़ाहिर थो थिए। हुननि त रुगो ब्रीफिंग ॾिनी आहे 6 कैनालनि जी ज़रूरत आहे फ़ौजियुनि, हिन वधी चढ़ी करे उनजी मंज़ूरी बि ॾिनी आहे, वरी उन मां चॉइस कई आहे। ज़रदारी एक्टिव रोल उन में प्ले कयो आहे उनजी मीटिंग्स मुताबिक़ त कच्छी कैनाल खे तव्हां जेको आहे फ्लैगशिप प्रोजेक्ट करार ॾिजो, जीअं वरी बलोच थोरा राज़ी थी वञनि। वरी तव्हां जेको आहे हिननि ज़रियनि सां फंड उन लाइ गॾु कजो। वरी इर्सा जो जेको तरमीमी आर्डिनेंस आहे, पोइ हुननि उनखे ब्रीफ कयो आहे त कैनालनि खे पाणी ॾियण लाइ इर्सा में तरमीम करणु ज़रूरी आहे। त चयो त उहे तरमीमूं बि भले करे छॾियो, हुनजो चेयरमैन ईमानदार माण्हू रखिजो। हाणे आसिफ़ ज़रदारी थो चवे ईमानदार माण्हू रखिजो, ऐं जेको आहे न पुछड़ीअ वारनि सूबनि मां खणिजो। माना सिंधी माण्हुनि खे बेवकूफ़ करण लाइ तव्हां को सिंधी बलोच रखिजो जंहिंजी बज़ाहिर साख सुठी हुजे। ऐं उन ई मिनट्स में लिखियलु आहे त ज़रदारी अश्योर करायो आहे त इहो इर्सा तरमीमी आर्डिनेंस मां तव्हांखे पार्लियामेंट मां मंज़ूर कराए ॾींदुमि। हिकु तरफ़ 8 जुलाई ते उहो मुआहिदो थो करे, ॿिए तरफ़ हुनजे थिंक टैंक्स में जॾहिं डिस्कशन था हलनि त उन्हनि खे इहा फीडबैक थो मिले त हीउ मुआहिदो जीअं जीअं पब्लिक थींदो वेंदो तीअं तीअं जेको आहे सिंध मां पीपल्स पार्टी ॿुहारजी वेंदी। इहे लफ़्ज़ मां नसीर मेमण जी पोस्ट में उन राति मजीद कीरियो में पढ़िया, उते असांखे शिरक आयो। त इर्सा में त अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे, माना मुआहिदे जी तरफ़ के ख़तरनाक ॻाल्हियूं आयूं। पोइ असां सफ़र दौरान सॼो असां पाण में डिस्कस कयोसीं त हीउ छा थियो आहे। हीउ सदर अश्योर थो कराए त तरमीमी आर्डिनेंस मंज़ूर कराए ॾींदुमि, ऐं हेॾां सदर ई वरी पीपल्स पार्टीअ खे मोबिलाइज़ थो करे त खोड़ची छा असेंबलीअ में ॻाल्हाए उथी सिंध असेंबली करारदाद पास करे। अचो हीअ त सिधी साईं ठगी आहे माण्हुनि सां। इन जे करे असां पूरी डायरेक्शन ॾिनीसीं त हाणे इर्सा तरमीमी आर्डिनेंस खे त असां रद्द कयूं ई कयूं था। अहम शइ आहे कालाबाग कैनाल, ऐं असां बिल्कुलु एक्सप्लेनेशन ॾिनीसीं भई कालाबाग डैम जी असां मुखालफ़त छो पए कईसीं, त हुन मां 2 कैनाल पए निकिता। भाषा डैम जी असां हेॾी घणी मुखालफ़त न कई आहे छो त रन ऑफ द रिवर आहे डैम आहे।
हिते त 6 केनाल था निकिरनि, माना 3 काला बागनि जहिड़ी वारदात थी थिए, पर उहे जेके 2 केनाल बि निकिता पए उहे बि इरिगेशन केनाल आहे। 6 केनाल स्ट्रेटेजिक जो छा मतिलबु आहे? माना तव्हां क़ौमी सलामतीअ जी तरजीह, पाणी पहिरीं ॿारो ई उन्हनि खे ॾियणो आहे। असांजा जेके बि दरिया जेके वाह आहिनि केनाल, या पेरीनियल आहिनि या नॉन पेरीनियल आहिनि, को बि इस्ट कोन्हे, को ॿारो थो हले, को छमाही थो हले, पाणी अॻु में ई खुटल आहे न, जो पेरीनियल नथा हलनि। त इन जे करे असां चयो त हिन जो त मतिलबु इहो आहे त हीअ सॼे मुल्क खे हूअं त तबाह था कनि जनरली, माना रुॻो फ़ौज जे कंट्रोल में आयल 48 लख ज़मीन आबाद करणी आहे, उनखे कीअं हर क़ीमत ते पाणी ॾियणो आहे। मां चयो पर हे छा कंदा? कच्छी केनाल, बलोचिस्तान में बि उहा ज़मीन जेका फ़ौज जे कंट्रोल हेठि आहे, KPA में बि उहा ज़मीन, पंजाब में, त हीअ त सभु खणी वेंदा, बाक़ी तबाह त वञी सिंध थींदी। इहा सॼी असां स्टडी कई आहे। उन खां पोइ असां हिकमत अमली कईसीं त बाबा हाणे GDA जी मीटिंग अॻ में 11 पार्टियुनि जी थी चुकी हुई, असां उन खां पोइ सॼियूं स्टेटमेंट्स फेरायूंसीं, बाबा नारो रुॻो अरसा तरमीमी आर्डिनेंस खां वधीक हणो, नवां केनाल नामंज़ूर। त हीअ तव्हां जेका बाहि बारी आहे सॼी सिंधी क़ौम खां लिकाए वेठा आहियो, इरसा तरमीमी आर्डिनेंस जे नाले में तव्हां कॉम्पर्स जो जबो पाए माण्हुनि खे बेवकूफ़ था बणायो। तव्हां त हिन मुआदे में पाण तव्हांजे ज़रदारीअ लिखियो आहे। हाणे सिंध असेंबली खे जेकॾहिं करारदाद पास करणी आहे त इहा पास करे, सदर ज़रदारी जी मज़मत करे, त हुन इहो मुआदो छो कयो आहे? उनखे रद्द करे, सॼे मुआदे खे रद्द करे, त 13 लख एकड़ ज़मीन नथा ॾियूं, सिंध जी मिल्कियत असां नथा ॾियूं। तव्हां 13 लख एकड़ ज़मीन ई न ॾियो त पोइ उन्हनि खे आबाद करण लाइ केनालनि जी ज़रूरत ई न पवंदी। जड़ त 13 लख एकड़ ज़मीन आहे। क़ौमी असेंबली में मसदक मलक खोले उन्हनि खे चयो, पर जेकॾहिं रद्द कयो न। सिंध जी ॾिसो जगदीश साहब, मां पाण सम्झणु थो चाहियां तव्हां खां त जेकॾहिं सिंध जी ज़मीन नथा खणनि ऐं चुलिस्तान जी ज़मीन पंजाब उन्हनि खे ॾिए थो, त पोइ वरी उते चवंदा त असां त पंजाब जी ज़मीन खे आबाद था करियूं। हिकिड़ी ॻाल्हि, ॿियो तव्हां चओ था नवां केनाल नामंज़ूर, 2 केनाल तव्हांखे माना सिंध सूबे जे लाइ मंज़ूर थिया आहिनि, जेको रणी केनाल आहे, ॿियो थर केनाल आहे। ऐं थर केनाल इहो आहे त जंहिंमें कॉम्पर्स पार्टियूं कंहिं वक़्त खां वठी, सालनि खां वठी डिमांड कंदियूं रहियूं आहिनि त असांखे थर जे लाइ थर केनाल मिलणु खपे। हाणे जॾहिं उहो केनाल जी हिकिड़ो प्रोपोज़ल आहे त वरी तव्हां मुखालफ़त था करियो। न, बिल्कुलु बि न। पहिरीं ॻाल्हि, जॾहिं रैणी केनाल हुयो, अॼु बि उहो इरिगेशन केनाल आहे, उनखे एक्सपांड कनि, सिंधी माण्हुनि जी प्रॉपर्टी रहे, बेस्ट। पर तव्हां ज़मीनूं वठी उनजी ओनरशिप ॾेई छॾियो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव खे, ऐं रुॻो उहे आबाद करण लाइ केनाल जोड़ियो, ऐं उन्हनि केनालनि खे स्ट्रेटेजिक केनाल जी हैसियत ॾियो, त असां उन शइ जी मुखालफ़त था कयूं। ॿी अहम जेका शिक आहे ख़तरनाक, जंहिं ते कंहिं अञा ताईं ॻाल्हायो ई कोन्हे, असां इहो बि त मुतालबो कंदा आहियूं त मॉडर्न इरिगेशन अचणु खपे, ड्रिप इरिगेशन बि थिए, वाटर कोर्स पका थियनि। त हिननि उते इहा ॻाल्हि बि रखी आहे, समूरनि कोर्सनि जी लाइनिंग थियणु खपे, ड्रिप इरिगेशन थियणु खपे। पर हाणे इहो समूरो कमु केरु कंदी? GPI कंदी, न सिंध गवर्नमेंट कंदी, न फेडरल गवर्नमेंट कंदी, GPI कंदी। GPI जो मतिलबु सम्झो था, तव्हांजा आबपाशीअ जा समूरा ज़ख़ीरा, समूरूं नहरूं, जीअं बहरिया जी पंहिंजी इंडिपेंडेंट सिक्योरिटी आहे, GPI तव्हांजे समूरनि केनालनि ते इरिगेशन ऐं नवनि ठहंदड़ समूरनि केनालनि ते पाणीअ जे ज़ख़ीरनि ते क़ाबिज़ केरु हूंदी? GPI हूंदी। त इहो त मुतालबो असां न कयो आहे त तव्हां तरक़ी करे सॼी फ़ौज जे हवाले करे छॾियो, सिंधी माण्हुनि खां खसे छॾियो। सिंधी माण्हुनि लाइ केनाल खे 2 जा 4 केनाल कढो, असां ख़ुशि। पर तव्हां असांजूं पहिरीं 13 लख ज़मीनुनि ते कब्ज़ो था कयो, वरी सिंधू दरिया ते कब्ज़ो करे वरी उन्हनि जो पाणी पंहिंजे ज़मीनुनि ते था छॾियो। हीअ सवाल इहो थोरे ई आहे रुॻो सिंध जा केनाल। असां त सभ खां वधीक मज़ाहिमत पहिरीं उहा हाणे आबाद कंदा, असांखे त ॾिनो अथनि लालीपाप, थर जो ॾिनो अथनि लालीपाप। असुलु कमु तव्हां कल्ह ई ॾिसो अची वियो आहे, 211 रुपयनि जी चोलिस्तान जी बजट बि अची वई आहे। ऐं जेको आहे CPWC में अॼु इजलास थियणो, जेको राति न्यूज़ आई आहे त मुलतवी थियो आहे। पर छा कंदा आहिनि, जॾहिं प्रेशर पवंदो आहे वक़्ती तरह चुप थी वेंदा आहिनि, अंदरां ई अंदरां कमु कंदा आहिनि। इन करे जेसि ताईं 8 जुलाई जो मुआहिदो मुकमिल तौर ते रद्द नथो करे, ऐं मां सिंधी अवाम खे बि, सियासी पार्टियुनि खे बि, पीपल्स पार्टी जो ड्रामो बंदि करे असेंबली मां करारदाद इहा आणे त ऐवान सदर में वेही ज़रदारीअ जेको 8 जुलाई जो GPI सां मुआहिदो कयो आहे, सिंध असेंबली उनखे रद्द करे इन तरीक़े सां
8 जुलाई जो मुआहिदे खे असां रद्द था कयूं। सदर ज़रदारीअ जी इन जेको आहे यकीन ध्यानु खे सिंध असेंबली रद्द थी करे रद्द। असां सिंध असेंबली में पोइ पीपीअ सां गॾु बीहंदासीं। अच्छा, हाणे जॾहिं पाणी जो मसइलो आहे त सभ खां वधीक नुक़सानु त ज़ाहिर आहे सिंध जे वॾे ज़मीनदार जो आहे। पोइ सिंध जो वॾो ज़मीनदार सुतो पियो आहे। हीअ जेके थिया जेके बि सिंध मोट ॾिनी भरपूर, पर इन में उहो कारकुन हो जंहिं वटि शायदि एकड़ ज़मीन बि न हुजे, हुन पंहिंजो क़ौमी कमु सम्झी तव्हांजे सॾ खे मोट ॾिनी। सिंध जो जेको वॾो ज़मीनदार आहे, उहो चाहे पीपल्स पार्टी जो हुजे, चाहे GDA जो हुजे, या कंहिं अञा अलॻि सां वेठो हुजे, उनखे छा इन जो ख़तरो महसूसु कोन थो थिए त पाणी जेकॾहिं ख़तमु थी वियो त उनजो नुक़सानु वधि में वधि उनखे पवंदो? कालाबाग डैम ऐं अॼु जी तहरीक जी जेकॾहिं तव्हां भेट कयो त अॼु जी सूरत काफ़ी बहितर आहे। कालाबाग डैम में तव्हां सां कॾहिं को वॾेरो बीठो हो? नुक़सानु उन वक़्तु बि कोई न बीठो, सॼो मिडिल क्लास पियो हलाए। जसकम हर अवल दस्ते जो रोल छो अदा करे वई? छो त जीअं अॼु SUP क़यादत थी करे, उन वक़्तु बशीर कुरैशीअ इन सॼी मूवमेंट जी क़यादत कई हुई। त बशीर कुरैशी वटि घणा एकड़ ज़मीन आई? पीपल्स पार्टी उन सां वक़्तु पीपल्स पार्टी जो वॾो हिकिड़ो जलसो जेको मोहतरमा शहीद जो आख़िर में अची शामिल थी। ॾिसो न, तहरीक सॼी क़ौमी तहरीक हलाई, पछाड़ीअ में बेनज़ीर अची वेठी असां हुनखे वेलकम कयोसीं। दैट इज़ गुड थिंग। असेंबलियुनि मां ठहिरा त पीपल्स पार्टी पास कराया। अॼु बि चवां थो असेंबलीअ मां सिंध असेंबली 8 जुलाई जे मुआहिदे खे जेको ज़रदारीअ कयो आहे उनखे रद्द करे पीपल्स पार्टी खे असां वेलकम कंदासीं। पर तव्हां सिंध दोस्ती जो जबो पाए सॼी सिंध सुकायो, सिंधू दरिया सुकाए छॾियो ऐं ज़मीन तव्हां छो ॾिनी आहे? पहिरीं ॻाल्हि ई आहे, मां थो चवां बेस ई इहो आहे। केनालनि जो इशू बि न हुते आहे, हिसा जो इशू बि न हुते आहे। जेकॾहिं तव्हां सिंध जी 13 लख ज़मीन GPI खे न ॾियो आहे, अॼु बि रद्द कयो न, अॼु बि तव्हांजो अख़्तियार आहे न। पीपल्स पार्टी जी अॼोकी गवर्नमेंट इहा जेका ज़मीन ॾियण जो मुआहिदो कयो आहे, जेको अॼु बि ओपन कोन्हे पर अंदरां ई अंदरां ॾींदी थी वञे। असां था चऊं इहो करे असेंबली त असां हिकिड़ो इंच ज़मीन बि GPI खे न ॾींदासीं। ॾिसो, असां पीपीअ जे कढ हलण लाइ तयारु आहियूं। सिंध जे अवाम मंझां तव्हां हाणे मुतमइन आहे जेका तव्हांखे सियासी मोट ॾिए पियो, जॾहिं तव्हां वञो पिया ॿाहिराड़नि में वञो पिया, नंढनि शहरनि में वञो पिया? जेतिरी असां महिनत कई आहे उन हिसाब सां असांखे मोट सुठी मिली आहे। ॿियो जेको एहतिजाज थियो, असां रुॻो कॉल ॾिनीसीं ज़िले लेवल ते, पर SUP असां तंज़ीमी तौर ते पंहिंजी पार्टीअ खे चयो होसीं त बाबा तव्हां जिते ज़िले हेडक्वार्टर में नथा पुॼी सघो उते तालुकनि ऐं ॻोठनि में बि करे छॾिजो। त कल्ह जेको असां भई कैलकुलेट कयो आहे त सॼी सिंध जे अंदरि मुज़ाहिरा थिया आहिनि ऐं असांखे एतिरी उमेदु न हुई 11 पार्टियुनि में को एतिरो रोल प्ले कंदा। जीअं हूंदा, मां जेन्युइन थो ॻाल्हि कयां त माना हिननि छो रोल प्ले कयो, हुननि हीट महसूसु कई आहे त सिंध जे अवाम जे अंदरि, छो त सियासी माण्हूअ जो हथु अवाम जे नब्ज़ ते हूंदो आहे, त असांखे मोट माना कल्ह ताईं तमामु सुठी मिली आहे। कल्ह वारे मुज़ाहिरे जी जेका असांजी कैलकुलेशन आहे त जेतिरो शार्ट टाइम ते असां सॾु ॾिनोसीं ऐं जेतिरो महदूद सॾु ॾिनोसीं, मोट उन खां भरपूर मिली आहे। ऐं हाणे असां वरी जेको आहे कोशिशि कयूं था, नेक्स्ट वीक मीटिंग थींदी, असां स्ट्रेटजीज़ सॼियूं तयारु करे छॾियूं आहिनि। हीअ हाणे लाॻीती मूवमेंट हलंदी। वॾी महिरबानी तव्हांजे टाइम ॾियण जी। नाज़रीन, जगदीश आहूजा साहब जा तव्हां ख़्यालात ॿुधा ऐं सिंध जे जेके बर्निंग इशूज़ आहिनि, ख़ासि तौर ते हींअर पाणी जो इशू आहे, उन ते तव्हांखे तफ़सीली आगाही मिली। SUP जी बि हुन ॻाल्हि कई त SUP खे सिंध जो अवाम वोट ॾिए थो पियो ऐं इहो बि चयईं त जेकॾहिं माण्हू मिडिल क्लास को अॻिते निकिरी थो अचे, कुझु पैसा ख़र्च करे थो, त जेको वॾेरनि इहो हिकिड़ो ठाहे छॾियो आहे मांडाण त करोड़नि रुपया ख़र्च थियनि था इलेक्शन खटण जे लाइ, उहो बि जेकॾहिं सिंध जो अवाम वोट ॾींदो त मिडिल क्लास बि अॻिते अची सघे थो। असांजूं नेख़्वाहिशात SUP सां आहिनि। नाज़रीन, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम बहितरु लॻो हुजे त असांजे प्रोग्राम खे तव्हां शेयर कजो, फीडबैक ॾिजो। अला भाई।